यौमिल क़ियामह व अन्ना अअमाल बनी आदम व क़ौलहुम यूज़न। मुंहिंजा मुरब्बी हज़रत साईं अब्दुल क़य्यूम साहब दामत बरकातुहुमुल आलिया अमीर जमियतुल उलमा इस्लाम सूबा सिंध चूँकि इन मजलिस में शरीक थिया आहिनि, मां साईं जो शुक्रियो अदा कयां थो जो हुननि असांखे इन मदरसे में अची करे सआदत बख़्शी। मुकम्मल इबारत वञी करे न पढ़ियमि चूँकि वक़्तु बिल्कुलु मुख़्तसर थी चुको आहे। जेतिरो थी सघंदो त मुख़्तसर कंदुसि। हक़ीक़त इहा आहे त मां तालिबुल इल्म जी हैसियत सां आहियां, वॾनि जे साम्हूं लबकुशाई मुनासिब नथी लॻे मूंखे, पर चूँकि तलबा जो इसरार हुयो साईं पढ़ाई अवां आहे, महिरबानी कयो पढ़ायो बि अवां, वरना हिन मसनद जे मां लाइक़ न आहियां। न मूं में ओतिरी इल्मियत आहे, न मूं में सम्झ आहे, न मूं में बसीरत आहे। इहे वॾनि जूं दुआयूं आहिनि जन जी बरकत सां असां हिते हिन प्रोग्राम में वेठा आहियूं। असांजी हिन मजलिस में जिगरे गोशा हज़रत साईं ग़ुलामुल्लाह साहब जन भी मौजूद आहिनि। उन्हनि भी शफ़क़त कई आहे असांजे मथां, छोकी वॾनि जी शफ़क़त हुई, हज़रत साईं वॾनि जी ख़ुसूसी शफ़क़त हुई, अव्हांखे ख़बर आहे। उहे हस्तियूं त असां हलिया विया, हर जलसे में ईंदा हुआ साईं जन, हर प्रोग्राम में ईंदा हुआ, शरीक थींदा हुआ। 2007 खां वठी करे मां ही प्रोग्राम शुरू कया आहिनि, त अल्हम्दुलिल्लाह हिकिड़ो प्रोग्राम भी साईं जन हिन इदारे जो ख़त्म न कयो। हमेशा ईंदा हुआ, साल में 1 मरतबा 2 मरतबा। फर्जंदान जो भी साईं जन जे ताल्लुक़दारनि जो भी मां भाइरनि जो भी शुक्रियो अदा कयां थो, जेके उन नज़र सां असांखे ॾिसनि था ऐं अॻिते असांखे ॾिसंदा रहंदा हिन इदारे खे। इन मजलिस में उलमा भी आहिनि, आम दोस्त भी आहिनि। जेकॾहिं उलमा ऐं तलबा जो ख़्याल कयो वञे, बहस कयो वञे, त पोइ जेकी ही जमात वेठी आहे इन खे का ॻाल्हि सम्झ में न ईंदी। मौली साहब चए छा थो? जेकॾहिं मां सिर्फ़ तव्हांजो ख़्यालु कंदुमि, पोइ तालिबुल इल्म मुंहिंजा चवंदा उस्ताद बिना मुताले जे सबक़ पढ़ाए थो, ख़बर न आहे हे त अलाए काॾे वेंदो पियो आहे मुंहिंजो इम्तिहान। मां अल्लाह ताला खां दुआ थो कयां कि अल्लाह ताला जेको मूंखां ॻाल्हाए उहो उम्मत मुस्लिमा ऐं तव्हां असां सभिनि जे लाइ हिदायत जो ज़रियो बणिजे। ही बुखारी जो किताब आहे जंहिंजी हदीस अवां जे साम्हूं पढ़ी वई आहे। दिक्कत भी थे थी मूंखे, छोकी वॾड़ा वेठा आहिनि। पहिरियों भी अर्ज़ करे दिल ते बार भी ज़्यादा है, पर पंहिंजे लाइ मां ख़ुशी जो बाइस भी सम्झां थो कि साईं जन मुंहिंजे हिन प्रोग्राम में शरीक आहिनि। हिन किताब जो मक़ाम तमाम उलमा जो इत्तफ़ाक़ आहे, असहुल कुतुबे बाद किताबिल्लाह। अल्लाह जे क़ुरान खां बाद में, किताब खां बाद में जेको दर्जो आहे उहो सही बुखारी जो आहे। सही बुखारी के अल्लाह जल्ल शानुहु इमाम बुखारी जे इखलास जे करे वो मकाम हासिल फरमायो कि इमाम बुखारी वट खुद जेके बिज़ात पढ़ण वारा हैं वो 90,000 है। गणाइन 90,000 बिज़ात इमाम बुखारी खान वो शागिर्द पढ़िया हैं। इमाम बुखारी 20 सदी हिजरी जो आहे। उन्हीं वक्त खां वठी अज ताईं बुखारी शरीफ पूरी दुनिया के ममालिक में पढ़ाई वेंदी आहे, चाहे मुस्लिम हुजन चाहे गैर मुस्लिम हुजन। चूँकि हर गैर मुस्लिम में भी उलमा रहन था ऐं पंहिंजी मेहनत करन था।
सभिनी मुल्कनि जे अंदरि बुखारी शरीफ़ पढ़ाई थी वञे, हज़ारे उलमा ऐं फुज़ला तैयार थियनि था जेके इमाम बुखारी जा बिलवास्ता शागिर्द आहिनि। पूरी दुनिया में पढ़ाई वेंदी आहे। ही जुदारी ॻाल्हि आहे कि हर दौर जो पंहिंजो पंहिंजो मक़ाम आहे। जे मसलन मांखे हाणे तव्हां हिते विहारियो मसनद ते मां लाइक़ कोन न मूं में अर्ज़ कयुमि शेखुल हदीस हुजण जी वसफ़ूं आहिनि, उहे त वसफ़ूं लभी नहीं कोन थियूं असां में कि शेखुल हदीस जूं असां में वसफ़ूं हुजनि। बसि ईअं पटका ॿधाए असांखे विहारियो अथनि हिते। इमाम औज़ाई 3 सदी हिजरी जो आहे। कहीं पुछियो सहाबा किराम जे बारे में कुछ गुफ्तगू कयो आहे, छा था चओ? इमाम औज़ाई चयो जेकॾहिं सहाबा असांखे ॾिसनि चवंदा ही त मुनाफ़िक़ थी विया आहिनि। असां जेकॾहिं सहाबा खे ॾिसूं चवंदासीं हिते त सादा आहिनि, चरिया आहिनि। सादापन जे करे असां उनखे चरियो चवंदासीं, उहे असांखे मुनाफ़िक़ चवंदा। इमाम ग़ज़ाली 5 सदी हिजरी जो आहे। उन्ही खां वरी कई इहो सुवाल कयो, साईं तव्हां ॿुधायो भला इमाम औज़ाई जे बारे में छा गुफ़्तगू कयो था? चइबा मां छा गुफ़्तगू कयां उन्ही जे बारे में? उहो जेकॾहिं अॼु असांखे ॾिसे चवंदो ही मुनाफ़िक़ आहिनि। जेकॾहिं असां इमाम औज़ाई खे ॾिसूं चवंदासीं त ही चरियो आहे, सादो आहे, चरियो आहे। सुम्मल लज़ीन यलूनहुम सुम्मल लज़ीन यलूनहुम। तो हर ज़माने जो पंहिंजो पंहिंजो मक़ाम आहे ऐं बरकतूं आहिनि ज़माने जूं। अल्लाह ताला दीन जी हिफ़ाज़त फरमाई इन क़ुद्दूसी जमात सां। हिकिड़ी जमात तैयार कई अल्लाह ताला, छो त नबूअ जो दरवाज़ो बंदि थी चुको हो, नबी अचणा न हुआ। हिन उम्मत जी ज़िम्मेदारी हुई, उलमा जी ज़िम्मेदारी हुई त दीन जी हिफ़ाज़त करिन। अव्वलीन शागिर्द उन्हनि जे शागिर्दनि जा शागिर्द, उन्हनि जो अल्लाह ताला हाफ़िज़ो भी मज़बूत कयो हो ऐं उन्हनि गुरबत भी ॾिठी। तव्हां ॿुधो आहे उलमाए किराम खां, ॿुधल ॻाल्हि आहे तव्हांजी कि इमाम बुखारी बगदाद में हो, बगदाद वारनि इम्तिहान वरितुसि 10 ॼणा, 100 हदीसूं खणी आया। सनदुनि मतननि खे विचड़ाए सिचड़ाए खणी आया। 3 हदीसूं जॾहिं हिकिड़े पढ़ियूं चए ला अदरी मां नथो मालूम, याले तूं छा थो पढ़े? तमामी हदीसूं सभिनि ॿुधायूं, विचड़ाए सिचड़ाए 100 हदीसूं थियूं। तो उन्हनि सभिनि खे चई ला अदरी मां नथो ॼाणा, तव्हां छा था पढ़ो? जेके बि माण्हू वेठा अचनि पिया त इमाम बुखारी जाहिल आहे, चए थो ला अदरी मूंखे ख़बर ई कोन्हे हिन हदीसुनि जी, हिनखे त इल्म ई कोन्हे। जॾहिं 100 हदीसूं पूरियूं थियूं, 100 हदीस पूरे थियण खां पोइ चई बसि न, चई जेके तव्हां हदीसूं हाणे पढ़ियूं उहे इहे थो, सनद ऐं मतन जेकी तव्हां पढ़ी आहे उहा इहे थो, असल जेके सनद ऐं मतन आहे उनजो ही थो। 100 हदीसूं उन्हनि खे उहे बि ॿुधायूं जेको हिकिड़ी घड़ी में उन ॿुधायूं। सही सनद ऐं मतन सां बि उहे हदीसूं उन्हनि खे ॿुधायूं। इहो अल्लाह ताला उन्हनि खे हाफ़िज़ अता फरमायो। तफ़सील में न वेंदुमि, हिकिड़ा ॿ वाक़िया। इब्न तैमिया मशहूर आहे, हिकिड़ो आलिम वेठो दर्जी जे दुकान ते। इब्न तैमिया जो चर्चो हुयो त वॾो होशियार आहे। जीअं जो साम्हूं थियो इब्न तैमिया, उन आलिम हिकु पट्टी ते कुझु लिखियो, वरी पूरी लिखियईं भरियईं, लिखी करे उनजे साम्हूं छॾो, हीअं साम्हूं करे वरी ड्राए छॾियईं। चए इब्न तैमिया ॿुधाए त छा लिखियो? उन पट्टी के अव्वल खां वठी आखिर ताईं ॿुधाई, हिकु दफ़ो ॾिसण सां। समझो ये गाल इहा अल्लाह ताला उनके हाफ़िज़ो अता फरमायो एक दफ़ो पट्टी चढ़ो लिखी करे उन आलिम इब्न तैमिया जे सामू के जो उस्ताद शागिर्द जे सामू एकड़ो पन्नो लिखी करे चढ़ो सामू ॾेखारे को लिखाए छॾे सदन उनके चइजे त हाणे सॼो ॿुधा त उहा पट्टी अवल खां आख़िर ताईं सॼी इब्न तैमिया हिक दफ़े ॾिसण सां ॿुधाए छॾे। तवां असां हिन वक्त जो पढ़ंदा हूं लाइटूं भी आहिनि खाधे जो इंतजाम सब कुछ अॻे उलमा किराम तकलीफ़ूं काटियूं खुद इमाम बुखारी के ॾिसो बीमार थी पियो हिकड़े तबीब वटि वठी वियसि
डॉक्टर वटि वठी वियसि, चे पेशाब टेस्ट थींदो, पेशाब टेस्ट करायूं। पेशाब जे टेस्ट करण खां पोइ चई हे त असांखे राह मालूम थिए थो कोई, जंहिं सारी ज़िंदगी में भाॼी खाधी कोन्हे, सारी जिंदगी में पेशाब जे टेस्ट सां इहो मालूम थियो जंहिं सारी जिंदगी में रुखी मानी खाधी आहे, भाॼी न खाधी अथई। ये इमाम बुखारी के हालात में लिखन था कि इमाम बुखारी पूरी जिंदगी भाजी मानी सा कौन खाईंदी, रुखी मानी खाईंदी। उन्हनि इन अंदाज सां हिकिड़ो गुज़ारो कयो ऐं इल्म ते वक्त खर्च कयूं। एक दफे इमाम ज़ोहरी रहमतुल्लाह अलैह मस्जिद नबी में मेहनत ॾिसो कहिड़ी आहे। तव्हां असां छा कयो आहे? हुन अकाबरीन जी कुद्दूसीन जमात जी जंहिंजे ज़रिए सां अल्लाह ताला के अस्माउर रिजाल ईअं थोड़े हदीस पढ़जे थी बस ठीक आहे जेको वणे पढ़े न, हर रावी जो लिखियल आहे, हिन जो हालात छा आहिनि, काथे पढ़ियो, हिन जा हालात छा आहिनि, हिन केतिरा दफ़ा कूड़ ॻाल्हायो, हिन छा कयो, पूरो रिकॉर्ड मुहद्दिसीन जो मौजूद आहे। एतिरी हसी हदीस जी हिफ़ाज़त कई वई आहे। यो इमाम ज़ोहरी मदीने पाक में हदीस पढ़े पियो, पढ़ाए पियो, 40 ॾींहं घर न वियो। 40 ॾींहंनि खां पोइ घर वारी मस्जिद नबी जे दरवाज़े ते अची रही, चयईंसि वल्लाहि ला हाज़िल कुतुब अशद्दु अलैया मिन सलासिल ज़रात। जे कसम अल्लाह जो ज़ोहरी इहा किताब तुंहिंजा मूंखे ॾाढा ॾुखिया लॻा आहिनि। जेकॾहिं 3 पहा जो जना मूंखे एतिरी ॾुखई न थिया त चौथे ॾींहुं ज़रूरु मां वटि अचे। 3 पहाजन खां वधीक तुंहिंजा इहा किताब मूंखे ॾुखिया लॻा आहिनि। छो मां हिकिड़ियां जे करे हा 3 हुजना त चौथे ॾींहुं ते मुंहिंजो वारो अचे हा, लेकिन मुंहिंजो अॼु 40 ॾींहं जो वारो न आयो। छाजे करे? इल्म हदीस जे करे। सुफियान बिन उयैना जरे मानी उन वटि खणी ईंदा, सच तो ॿुधायां उन्हनि जो ज़हन हुयो, उन्हनि इल्म सां एॾी महिनत कई, उन्हनि महिनत करे असां ताईं पहुचायो। अॼु असां में महिनत न आहे, मुतालो न आहे, असां में उहा सम्झे बसीरत न आहे, असां उहे किताब पढ़ी नथा सघूं। उन्हनि वटि कागज़ ऐं कलम हूंदो, हिकु दफ़ो ॾिसंदा हुआ उन्हनि खे यादि थी वेंदो, चूंकि उन्हनि में ज़ोद बि हुयो, तक़वा बि हुई, परहेज़गारी बि हुई, ख़ुदा जो ख़ौफ़ बि हुयो। मानी जो खणी आयो सिकड़ो खादिम वल्लाहि ला तसफ अला फवातिल इल्म बिल इश्तिगाल बिल अक़ल फइन ज़मान आवी। जे तो कसम अल्लाह जी खादिम खे चए जेका तू मानी खणी आयो जई मानी जे खाइण में मुंहिंजो वक्त जेको लॻो इहो गम मुंहिंजो मरण ताईं न लहंदो। समझो था? मरण ताईं इहो मुंहिंजो गम न लहंदो। तू चलो नमाज भी न पढ़े, कुरान की तिलावत भी न कयूं, हिकड़ी आयत त कुरान की तिलावत क्यों न जी मां पढ़ियो। मां चो मां बहस कयूं कोन तफसीर ते। हुननि जूं एॾियूं महिनतूं असां पाण खे ॾिसूं त किथे बीठा हूं। पोइ असांखे मुनाफ़िक़ न चवंदा? छा चवंदा उहे जॾहिं उन्हनि जो इहो नज़रियो आहे, इहो फिक्र आहे, उन्हनि जो जज़्बो त असांजो हिकिड़ो वक़्त बि उहो क़ीमती आहे, उहो ख़राब न थिए असां। चूंकि मुंहिंजे हिन मजमे में जेका बुखारी शरीफ़ पढ़ाए रहियो आहियां, तलबाए किराम भी आहिनि, तालबात भी आहिनि, अल्हम्दुलिल्लाह। ओॾा बि मजमो आहे वॾो, अल्लाह जे फज़ल सां शुक्र आहे, अल्हम्दुलिल्लाह। अल्लाह जो शुक्रियो थो अदा कयां। अंदर भी वॾो मजमो आहे, अल्हम्दुलिल्लाह। उहे तालबात किताब खे खोली वेठियूं। मां उन्हनि जे माहिरुनि खे ऐं पीरुनि खे मुबारकबाद पेश कयां थो जन जूं अॼु नियाणियूं आलमा थी रहियूं। अकाबिरीन उलमाए किराम अॻियनि ते तव्हां नज़र कंदो, जीअं मां पंहिंजी ॿार जी तरबियत कंदी आहे दुनवी एतबार सां, उन्हनि पंहिंजे बचड़नि जी बि दीनी एतबार सां ईअं ई तरबियत कई। इमाम शाफी रहमतुल्लाह अलैह घणो नथा वञनि, जॾहिं मके मां इल्म हासिल करे वियो पूरो कयईं। हाणे इमाम शाफी जी वालिदा वटि एतिरा पैसा न हुया जो पंहिंजे बचड़े खे मदीने पाक मोकिले ऐं इमाम मालिक वटि पढ़ाए। चरखे जो कमु कंदी है, जेको उणबाहिन कपड़ा उणबाहिन जीअं अॻे हूंदा न, वॾा हेॾे मागे फिरे वियो ॾिसी आम, अॻे त कोन ठाहे परे हाले जी शरीफ़ हेॾो मोटो पिया त जलियूं बि ठाहे, गला चरखा ठाहींदा बि। इहो कमु कंदी इमाम शाफी जी वालिदा। उनखे चयईं त मूंखे 15
दिरहम दे पो मां तो खरीदम कर्ज चे तू कारू दी नी वरी मां कोन दी चे कुछ गिरवी रख मां चे चरखो हलैनी आ पो तो के दई वेंदम इंशाल्लाह तो जो कर्ज न खाइंदम तो जो कर्ज न खाइंदम होनी चुस्त हाणे गाल बुधा तफसील में समझ होनी चुस्त हाणे ये कर जो मथे ते रवो थी ना पोती थी इहा गिरवी रख त पोड़ी दो माई वडी गाल ना इमाम शाफी जी वालदा घर वैया उहा पोती लाए बी करे उनी वट गिरवी रखी करे उहा 15 दिरहम वरता थई इमाम शाफी रहमतुल्लाह अलैह मदीने पाक विया इमाम मालिक वट पढ़न जला या मां जी तरबियत हुई मां जी तरबियत वडो कम कंदी आ अल्लाह जे फजल सा मां जो वडो दखला हिन मुआशरे में पुर औलाद जे संभालण में जी को केतरी मिसाल आहिन घणई मिसाल आहिन जेकर इन में वेंदा से त घणो ड्रिगा थी वेंदा से चलो इमाम बुखारी के ॾिसो इमाम बुखारी हज ते वियो भात वडो अहमद वो भी गॾिजी वियो जरे उता हज कयो इमाम बुखारी जी अम्मा थी चे इमाम बुखारी के तू ना हल सा इधर तू इते इल्म हासिल कर अहमद पाण सा गड वठी वई इहो इमाम बुखारी मदीने पाक में रहो अम्मा छड़े आई 2 साल उते रहो इल्म हासिल कयो थी मदीने पाक का भी मक्के पाक का भी मक्के पाक जा जेके भी मुहद्दिस सुनया सबिन का इल्म वरतई ए मदीने पाक जा जेका भी मुहद्दिस सुनया सबिन का इल्म वरतई या इमाम बुखारी जी अम्मा जी मेहनत हुई शुरुआत में नाबीनो थी दुआ घुरी अल्लाह ताला को अल्लाह सही हे मुजो बचड़ो बीमार थियो मां दिल जी हाफिज त कयो थमास बचपन में हाफिज थियो मां दुआ थी क्या इनी के मुहद्दिस बना इनी के वडो आलिम बना हे त नाबीनो थियो हाने वो कम न करे सकदो वडी परेशान थी पई उनके तड़प बी शई न हुई इयो न उस अखियो छो न तस ही फिक्र जरूर इयो जज्बो त मुजो बचड़ो अज नाबीनो थी चुको मुजी दिल जी ख्वाहिश ही त हे मुजो बचड़ो मुहद्दिस थे हे मुजो बचड़ो वडो आलिम थे इनी जो नालो थी अल्लाह के राजी करे सुमी रही ख्वाब में हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी ज़ियारत उनी बिशारत न जेका दुआ घुरी थी जेका तुजी तमन्ना है अल्लाह पूरी करे छड़ी बिना ही वापस करे छड़ी बहरहाल इब्राहिम बिन इस्माइल उनी जी वालदा है ओलैया इब्राहिम जी इस्माइल बिन इब्राहिम इस्माइल बिन इब्राहिम इस्माइल भी एकड़ो मुहद्दिस वडो थी गुजरियो उनी जी वालदा है ओलैया वो वडी मुहद्दिसा हुई जही पंहिंजे बच्चे थे इस्माइल ते वडी मेहनत कई मेहनत करण का पो एडो वडो मुहद्दिस बन जियो अम्मा जी मेहनत करण सा तंजे करे जेके भी मुझु मायू मौजूद हैं जिए इनी तालबात इल्म हासिल कियो है ए अमा कुरान पाक भी कायदो ए कुरान पाक भी उन जो बुधो न्याणिन जो यो आखिरत जो समराइन सबन के गुजारिश का थो हित जेके मौजूद हैं पी जन जी औलाद है उहे भी पंहिंजे बचरन के हाफिज ए आलिम ए मुहद्दिस बनाइन सब चो इंशाअल्लाह मुआर्ज क्यों पे हलो वक्त चूंकि वक्त मुख्तसरा ये तफसील के छरीदा हलो बाबु कौलिल्लाह व नज़अुल मवाज़िन अल क़िस्त लियौमिल क़ियामा व अन्ना भी पढ़ियो इन्ना भी पढ़ियो व नज़अुल मवाज़िन अल क़िस्त इमाम बुखारी जी की आदत के हदीस का पहिरिया एकड़ी आयत के तर्जुमो करे जिक्र कंदो उनके अबवाब तराजिम चयो वेंदो उन हदीस दी उन तराजुम सा मुनासिबत हुंदी आ चूंकि हिन वक्त हदीस पाक कुरान पाक सा तर्जुमो कायम कयो कि वनज़अुल मवाज़ीन अल क़िस्त असा इंसाफ जी तराजू कायम कंदासी आखिरत के मैदान में क़यामत के मैदान में हदीस के आखिरी अल्फाज हैं सकीलतान फिल मीज़ान सकीलतान फिल मीज़ान जी नज़र चुके जेका आयत पिछिया उनी सा मुताबिकत ए मुनासिबत सकीलतान फिल मीज़ान व नज़अुल मवाज़िन अल क़िस्त
इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह पेरियों किताबुल वही के जिक्र के अल्लामा कुस्तलानी फरमाए थो त किताबुल वही बमंजिले मुकद्दम है। गोया के किताब जी जेका इब्तिदा है वह किताबुल ईमान सा है, किताबुल ईमान सा है। ऐं जो किताब पूरो करे थो वो है किताबुत तौहीद, आखिरी जो किताब वो भी गोया के ईमान, शुरुआत भी ईमान सा, इख्तिताम भी ईमान ते। एतरो फर्क आ तो जो किताबुल ईमान में हदीसों जिक्र के उन्हीं में ईजाबी पहलू आए, मसलन ही कम कयो, ही कयो, ही कयो, ही कयो, फर्ज कयो। किताब तौहीद में अर्रद अल जहमिया भी आए, मुतज़िला जो रद्द भी आए, जहमिया जो रद्द भी आए, करामिया जो भी रद्द आए। हाने इनन में कोन विंदासी जो तफसील क्यों सबिन के बयान क्यों खत्म भी जल्दी करणो। उते या ही शई न कई त ता मोमिन ना आयो, ही शई न कई ता मोमिन ना आयो। सलबी पहलू किताबुल वही, किताबुल वही सचो आगाज के असल गाली है। असा वट हवा से ना अखा जुबाना कन्ना नक्का ये हवा से खमसा है, बस खत्म तो हवा से खमसा है। अख जे जरिए से ॾिसदा हूं, तफसील में न वेंदुम। जुबान जे जरिए से चखदा हूं, कनन जे जरिए से ॿुधदा हूं, जिस्म में कुव्वत लामिस है। ये जेके पंज हवा से ना इन्हीं में पाण ॿियन हैवानन सां शरीक आई। ये ॿियन हैवानन में भी आहिन ये खवास सब पंज, कोई फर्क कोने, कोई मुमताज कंदड़ शई कोने। असा में ॿियन हैवानन में फर्क कंदड़ केड़ी शई आ? उन हैवानन आया असा इंसानन में, चूंकि उनन में भी हवा सम खमसा, असा में भी हवा से खमसा आहिन। वो फर्क केड़ो थियो? फर्क है अकल वारी। अकल आ जेको अकल जे जरिए से फर्क थे तो। अकल एकड़ो महवर आ, अकल जे जरिए से इंसान केतरी मंजिलूं हासिल करे थो, मुहद्दिस थे तो, मुफ्ती थे तो, लेक्चरार थे तो। यो अकल जे जरिए से जेके अकल ना है ता उनके चरियो चई छड़ी दो, वो चरियो शरीयत भी लागू न थींदी। अकल जाते हवा से खमसा जी इंतहा थींदी आ, उते अकल जी इब्तिदा थींदी आ। जाते अकल जी इब्तिदा थींदी आ, उते शरीयत इस्लामिया जी इब्तिदा थींदी आ, वही जी इब्तिदा। मतलब एडो अकल कम करे तो पोप भी नाकिसा, पोप भी नाकिसा, उन्हीं के वही जी जरूरत आ। छो जे सिर्फ अकल के रिश्ता से ना पढ़ाई ना उलमाए किराम खुद ओकला जो पान में भी इख्तिलाफ है। एकड़ा चंदा जान हादिसा बिया चंदा कदीबा, एकड़ा चंदा आसमान जो खर्क इल्ताम के कबूल करे तो, एकड़ा चंदा नथो करे, एकड़ा चंदा जमीन हरकत करे थी, बिया चंदा आसमान हरकत करे तो। इयो इख्तिलाफ आ माना अकल जे करे, चूंकि उन्हन वही के न ॾिठो न तई जे करे वही के मुताबिक असा वही के सामू रखे ना अकल जे सामू त इया गलती करे न विजना, चूंकि उन्हन वही के छड़े नो तने वो फलसफा गलती में हले। जेकरे सही रास्ते हलणो आ त अकल जो का मुताबिक हलदो शरीयत जे। बीज का ममताज करण वाली शैया वो गोया ही गालाहना। बिन जानवरन में गालाहन कोने, जानवर गालाइंदा कोने, इंसान गालाइंदो आ। छो त तालीम ए ताल्लुम जरूरी आ। तालीम ए ताल्लुम, तालीम माना पाण सिखे जे ता सिखियो तो अकल जे जरिए सा सिखियो ता सब कुछ ता जे सीने में आयो। हाने ता के ताल्लुम करनो आ। अख तो कोन ताल्लुम कंदी ना, अख सबक तो कोन पढ़ाईंदी ना, कन सबक तो कोन पढ़ाईंदो ना, हथ तो सबक न पढ़ाईंदा ना, उनन में या ताकत कोने। तही करे अल्लाह ताला तो के जुबान अता करे चई मुझे दीन इल्म के पढ़ ऐ सिख। या थी जुबान जे में अल्लाह तो के मकाम दिनो, अकल जे जरिए सा, जुबान जे जरिए सा तो के बी मखलूकात का मुमताज करे छड़ी। बहरहाल हलो वक्त वनदाउल मवाज़ीन बाबु कौलिल्लाहि तआला वनदाउल मवाज़ीन अल क़िस्त लियौमिल क़ियामा व इन्ना आमाल बनी आदम। हज़रत साईं मर्जुल उलमा महबूबुल उलमा हज़रत साईं अब्दुल कादिर साहब सज्जादा नशीन दरगाह आलिया हालेजी शरीफ वारा पहुंची चुका है। मां शुक्रिया अदा कयां तो अल्लाह ताला जो कि साईंजन जो सिक्का लाहींदे जे साईंजन असां वटि हमेशह ईंदा हा, महिरबानी फरमाई थन असां वटि पहुता आहिनि। थोड़ी देर करे
शफकत असा खुश नसीब आया जोहरा साईं रशदुल्ला साहब जन भी पान दे रहा है बाबू कौल